ब्रेकिंग न्यूज़ है घोटकी मां सां शेयर कई पिया। घोटकी में सेबको कार्रवाई करे 20 ॼणा गिरफ़्तार कया आहिनि। गिरफ़्तार थियलनि ते 5 FIRs दाख़िल कई वयूं आहिनि। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं घोटकी मां, जिथे सेबको कार्रवाई करे 20 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार थियलनि ते 5 FIRs दाख़िल कई वयूं आहिनि। घोटकी मां ख़बर आहे, जिथे सेबको कार्रवाई करे 20 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार थियलनि ते 5 FIRs दाख़िल कई वयूं। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कई पिया। घोटकी में सेबको जी कार्रवाई में 20 ॼणा गिरफ़्तार कया विया आहिनि। गिरफ़्तार थियलनि ते 5 FIRs दाख़िल कई वियूं आहिनि। हिकु भेरो ॿीहर तव्हां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे घोटकी मां, जिते सेबको कार्रवाई कंदे 20 ॼणा गिरफ़्तार कया आहिनि। गिरफ़्तार थियलनि ते 5 FIRs दाख़िल कई वियूं आहिनि। घोटकी मां ख़बर आहे, जिथे सेबको कार्रवाई करे 20 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार थियलनि ते 5 FIRs दाख़िल कई वयूं आहिनि।